नाज़रीन अमी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। माया ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन जाती खां निसार अहमद समेजो जी रिपोर्ट मूजिब जाती तालका अस्पताल में डॉक्टरनि दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे सॾ ते वफ़ाद शाह, आदिल लगारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में अॼु ॿिए ॾींहुं बि अस्पताल जे गेट अॻियां बुख हड़ताल कैंप जारी। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त जाती अस्पताल में डॉक्टरनि जूं 42 सीटूं आहिनि, जिथे फ़क़्ति 2 डॉक्टर कम करे रहिया आहिनि। शाम ऐं राति वारी शिफ्टनि में डॉक्टर न हुअण जे करे शहरी तोड़े ॿाहिरां इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़ दर बदर थी शहर जे प्राइवेट अस्पतालनि जो रुख कनि था। ग़रीब मरीज़ पैसो न हुजण जे करे तड़पंदा रहनि था, पर उन्हनि जो को बि इलाज नथो थिए। तालका अस्पताल मां इलाइक़े वासियुनि खे को बि लाभ नथो मिले। हिननि चिताओ ॾींदे चयो त तालका अस्पताल जाती में डॉक्टरनि, दवाऊं ऐं ॿिए सहूलियतूं न मिलण ताईं बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रहंदो। हर ख़बर अवां जी पहुच ताईं ॾिसंदा रहियो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।